ड्रिबू ढोरा हुजन या कलर कारो, ड्रिबू ढोरा हुजन या कलर कारो, जबल या सुन्य रुञ ऋण पट उन्यारो, खड़ा खेड़ियों 28 एकड़ बारो, मोलाए हर भींड तुझो आ भलारो, मुक़द्दस मुझे लाए महान सिंधड़ी, मुझो मजहब मुझो ईमान सिंधड़ी। स्टेज ते बिठल सिंध जा वॾा दिमाग़ ऐं मुझे साम्हूं साबरीन सामईन हक़ मौजूद हैं जीअं सिंध। ऐं ॼाणा थो त सभ खां सवलो कमु ॿुधाइणो आहे ऐं सभ खां ॾुखियो कमु ॿुधणो आहे। ऐं तव्हांखे सलाम आहे जो ॾुखियो कमु तव्हां था कयो। कमल रियाज़ थो कन में अचे ॻाल्हाए, कमल रज़ा थो कन में अचे ॻाल्हाए। सभ खां अॻु में त हिन मासूमड़े ऐं शरारती मुंहं रियाज़ ॾाहिरीअ खे ॿ मुबारकूं। हिकिड़ी त ॼमण जी तारीख़ त सॼोकी, ॿी मूंखे यादि थी अचे, मां उहो हवालो ॾियां त मसरूर पनाई किताब छपरायो पंहिंजो, सिंध जो कमाल जो शाइर, हुनजो त अंदाज़ी पंहिंजो मसरूर पनाई जो, त बर्थ तुंहिंजी ॻिची सुई ते सथी तीअं नथी ॾे विथी यादि तुंहिंजी मिठा। उन किताब छपराए पुटनि खे चयो हो त ही तव्हांजो छहूं भाउ ऐं मुंहिंजो छहूं पुट। सो रियाज़ खे ख़बर न आहे अॻु में अलाए केतिरा पुट आहिनि, पर हिन पुट जी बि मुबारक हुजेसि जो अॼु उन पुट जी छठी आहे ऐं आऊं ॼमण जी ऐं उन पुट जी ॿिन्ही जी मुबारक थो ॾियांसि। मुंहिंजी अम्मा सां हिकिड़ी शिकायत हूंदी हुई त मुंहिंजो अम्मा तो मथो सही कोन विहारियो आहे। पोइ अम्मा मूंखे चयो त बाबा तूं पहिरियों ॿार हुए ऐं आऊं बि पहिरियों दफ़ो माउ थी हुयसि, इन करे मूंखे एतिरो तजुर्बो कोन हो जो मां तुंहिंजो मथो न विहारे सघियसि। सो रियाज़ जो ही पहिरियों किताब आहे, उन ॿार वांगुरु ग़लतियूं हूंदसि उहे माफ़ करे छॾियोसि। कंहिं दोस्त अगरि ज़िक्र कयो सो रियाज़ जो पहिरियों ॿार सम्झी रियाज़ खे माफ़ी मिलणु खपे। बाक़ी रियाज़ जीअं जंगे खंदक में मरहब चैलेंज कयो त को मुड़ुसु आहे त सभिनी जो साह सुकी वियो। जीअं तारीख़ पढ़ी आहे त हज़रत अली साईं जेको नंढो हुयो उहो ॿाहिरि साईं कहिड़ो जेको बि हुओ हुनजो यहूदी हो, हा मरहब चयो मूं, मरहब या को ॿियो हूंदो, मुंहिंजो उन सां मतिलबु कोन्हे, मूंखे को दलील ॾियणो आहे त हज़रत अली साईं उथी दावा कई त मां हिन सां विढ़ंदुसि, तोड़े जो उमिरि बि नंढी हुअसि। पर हिन महाज़ ते किताब छपराए रियाज़ पाण खे रजिस्टर करायो आहे त मां हिन सिंध लाइ कुझु कंदुसि। ऐं आऊं चवंदुसि रियाज़ सोचे हलिजा, हाणे असां पाण खे अञा रजिस्टर न करायो आहे छो त असां पाण में दम नथा भायूं, पर तव्हां रजिस्टर कराए छॾियो किताब छपराए। हाणे तव्हां तारीख़ में पंहिंजो तारीख़ जा हिसा बि थी विया आहियो ऐं पाण खे रजिस्टर्ड बाग़ी चऊं, मुजाहिद चऊं, सिपाही चऊं, ये ज़िम्मेदारियूं तव्हां ते अॻे खां वधीक अची वियूं आहिनि। छो त जीअं ॾाढ़ी कूड़ ते एतिरियूं ज़िम्मेदारियूं कोन्हनि जेतिरो ॾाढ़ी रखण वारे ते आहिनि। सो शाइरनि में ॾाढ़ी रखराए चुका आहियो, हाणे तव्हां ते ज़िम्मेदारियूं आहिनि, उहे पूरियूं कजो पंहिंजूं। तो आऊं खेसि ॿ टे मुबारकूं ॾेई वियुसि ऐं इतफ़ाक़ कयो आहे त अगारो अमजद साहब जे भरिसां वेही संदनी किताब खणी मूं सॼे किताब में हिकिड़ी शइ ॻोल्ही, पर हाणे चवंदा त लाड़ जा माण्हू ॾाढा मिठा आहिनि, पर साईं अमजद मूं सां ठगी करे वियो। जेका शइ मूं कैप्चर कई साईं पढ़ी वियो। मूं ॻोल्ही पे रियाज़ जे किताब में, छो त मूं किताब पढ़ी कोन सघियो आहियां, मुंहिंजी कोताही आहे, या 24 कलाकनि में 18-19 कलाक मसरूफ़ रहण वारो माण्हू। सो रियाज़ साहब जूं मोहबतूं ऐं
शाहपुर चाकर वारनि जो मोहब्बतूं। मां अॻे हिकिड़ो दफ़ो हिते प्रोग्राम थियो हुयो, मां अॻे संगत खे बि चयो त मां आहियां कचे जो डोर जंहिंमें रसो कोन पवंदो आहे। ऐं उन दफ़े दोस्तनि खे चयो, हिन हिकिड़े हाल में, प्रेस क्लब जे हाल में प्रोग्राम रखियो हो, ऐं मूं दोस्तनि खे चयो त बाबा महिरबानी करे ही पढ़ियल लिखियलनि खे ॿुधाइण जी ज़रूरत कहिड़ी, हुनखे त उहो ई ख़बर आहे, आम माण्हुनि खे ॿुधायो न जिन खे ज़रूरत आहे। सो हींअर अचे रियाज़ मूंखे चयो दादा तुंहिंजी फरमाइश ते ओपन प्रोग्राम कयो तूं। रियाज़ ही तुंहिंजी वॾी महिरबानी, जो आम पब्लिक ऐं ख़ुशी जी ॻाल्हि आहे त अदियूं बि वेठियूं आहिनि ऐं उहे बि असां तव्हांखे ॿुधनि पियूं। दोस्तनि, तव्हांखे वरी बि चवंदुसि तव्हां ॾुखियो कमु पिया कयो, ऐं लफ़्ज़ मुख़्तसिर बि मूंखे घुराइण वक़्तु गॾायो वियो हो त मुख़्तसिर कयां, छो त अञा स्टेज ते ऐं मुंहिंजे साम्हूं बि काफ़ी दोस्त वेठा आहिनि। सो आऊं रियाज़ जी उहा शइ ॿ सिटूं ज़रूरु पढ़ंदुसि जेका रियाज़ सिंध में ॾिठी त धरतीअ ते धाड़ा भला केस ताईं। अलमियो आहे त मुंहिंजे साम्हूं स्टेज ते दामरा साहब बि वेठा आहिनि ऐं हिननि जो हिकिड़ो किरदारु आहे, पॉज़िटिव किरदारु आहे त क़ौमी ॿोली, सिंधी ॿोली क़ौमी ॿोली लाइ हिननि वॾी जाखोड़ कई आहे ऐं मरकज़ियत पसंदि पार्टी जो मेंबर थी करे बि पंहिंजी सिंधी ॿोली जे लाइ जाखोड़ अथनि। ऐं उन्हनि जी खेनि मुबारक ॾियां थो ऐं मूं संदनि तारीफ़ ॿुधी आहे। बहरहाल धरती जेका पाकिस्तान ठहण खां 8 ॾींहं अॻु में दुनिया खे मदद ॾींदी हुई, सिंध, उहा अॼु 1,30,000 जो फी माण्हू कर्ज़ी आहे। ही अलमियो आहे उन धरती सां जेका पूरे मुल्क खे ताते संभाले थी, जेका यतीमनि खे पाले थी, जेका धारियनि खे पाले थी, जेका बुखियनि जा पेट भरे थी, उन धरती जा माण्हू ख़ुशहाल कोन आहिनि। सो हिकिड़ो मूंखे त शेर पियो यादि अचे त पेर थो लिकियां त ओघड़ थी थिए, पेर थो लिकियां त ओघड़ थी थिए, पियो वञे पंहिंजनि पेरो छा कजे, ऐं कीअं थिए ख़ुशहाल हारी देश जो, कीअं थिए ख़ुशहाल हारी देश जो, कोन थो सोचे वॾेरो छा कजे, ऐं क़ौम खे घुर्जे डिबाई आजपो, क़ौम खे घुर्जे डिबाई आजपो, देश मोजे जा दिलेरो छा कजे। सो असां इन मखमसे में फाथा पियाऊं त छा कजे। सो रियाज़ जॾहिं लिखियो त धरतीअ ते धाड़ा भला केसी ताईं, त इहा ललकार ज़रूरु लॻे थी। जॾहिं माण्हू न वर खणी उथी पवंदो आहे कंहिं लठ में, कंहिं डूंगरी में हथ विझी, त भला हाणे तूं असां सां केस ताईं विढ़ंदे, ख़ुदा करे इहो सच हुजे, रियाज़ जी इहा सोच ईअं ई हुजे जे मां थो सम्झां त धरतीअ ते धाड़ा भला केसी ताईं, ऐं मुंहिंजा मारू ॿाड़ा भला केसी ताईं। ऐं वरी साॻिया साॻिया हुकुमरान बणिजी, दामरा साहब ऐं रियाज़ क्लास फेलो बि आहिनि, मतां दोस्त कावड़जी पवनि पाण में, त वरी साॻिया साॻिया हुकुमरान बणिजी, लोठनि जा लाड़ा भला केसी ताईं। ऐं सिंधू सुकाइण जे लाइ मिलंदा, सिंधू सुकाइण जे लाइ मिलंदा, भाड़ियनि खे भाड़ा भला केसी ताईं। ऐं कजे रियाज़ हाणे का हिक हिकाणी, इन शइ जी ज़रूरत आहे, इन शइ जी ज़रूरत आहे, इन फ़ैसिले जी ज़रूरत आहे, छो त जंहिं दुनिया में असां रहूं पिया उन दुनिया जे वॾेरनि जो चवणु आहे त पाकिस्तान में तबाह हाल तालीम सिंध जी आहे, जेका सिंध 80% रेवेन्यू ॾे ताते पाकिस्तान खे, जेका सिंध पाकिस्तान जो 65% तेल पैदा करे, जेका सिंध शायद 70% ताईं गैस ॾे,
जेका सिंध डेली अरबों रुपया रेवेन्यू दे थी, उन सिंध में तालीम पाकिस्तान में तबाह हाल ही अहले दानिश, अहले इल्म ऐं हुक्मराननि लाइ सोचण ऐं शर्म जोगो मक़ाम आहे। त असां जूं नस्लूं अॼु इंटर जा एग्ज़ाम हलन पिया, केरु वारसी कंदो असांजे स्कूलनि जी? मां हिकिड़े हेड मास्टर खे चयो, माशूक धारे जो साहब मुझे सामू वेठो आहे, हिकिड़े ॾींहुं मां संदन स्कूल में जॾहिं त मुंहिंजो एजुकेशन सां को कमु कोन्हे, पर आऊं चाहियां थो त धरती जो हर ॿार, मूंखे अल्ताफ शेख ॿुधायो त 11 साल मूं अल्ताफ शेख जंहिंजा सफ़रनामा आहिनि, हुन सां हिकिड़ी कचहरी थी हाणे कुझु महीना अॻु में, हुन ॿुधायो त मलाइशिया में 11 साल हिकिड़े एकेडमिक स्कूल में या कॉलेज में मूं पढ़ायो। ऐं हिकिड़े ॾींहुं महातीर मोहम्मद जॾहिं प्रेसिडेंट हुयो मलाइशिया जो, त अचानक स्कूल जे दौरे ते आयो ऐं मुंहिंजी क्लास में आयो ऐं मूंसां कचहरी कंदे हुन मूंखां पुछियो त अल्ताफ कीअं पोजीशन आहे, छोकरा कीअं पढ़ाई कीअं पियो हले? मुझसे बेहतर पियो हले। अच्छा, रिजल्ट तव्हां छा था सम्झो त ही सभु पास थी वेंदा छोकरा? त मूं चयोसीं 100% पास कोन थींदा। तॾहिं मूं चयो त 100% पास कोन थींदा त महातीर मोहम्मद जो चेहरो गाढ़ो थी वियो, त छा थो चई? छो न थींदा पास 100%? 365 ॾींहं पढ़नि था, तव्हीं पघार वठो था, हिन इदारे ते ख़र्चो आहे, कहिड़ी शइ जी कमी आहे जो ॿार 100% पास न थींदा? मां हुनजो चेहरो ॾिसी परेशान थी वियुसि त मलाइशिया जे प्रेसिडेंट खे हिकिड़े कॉलेज जे शागिर्दनि जी एॾी गिणती। आज साईं वेठा घटि में घटि मां नवाबशाह जो आहियां, मूं कोन चओ त कंहिं MPA कंहिं कॉलेज जो कंहिं स्कूल जो दौरो कयो आहे, ऐं ज़िमेदारी उन्हनि ते आहे। सिंध बचाइण जी, नस्ल बचंदा त सिंध बचंदी, जे न त ये बागड़ी ये कोली असां ईंदड़ वक़्त जा बागड़ी ऐं कोली थींदासीं। जेकॾहिं सिंध बचाइणी आहे त तालीम बचाइणी आहे। कॉपी कल्चर कयो, असांखे गॾहनि जी ज़रूरत कोन्हे। जेके कॉपी करे पास थियनि उहे सुभाणे कंहिंजो न कंहिंजो हक़ मारींदा। अॼु साईं तव्हां ते ज़िमेदारी आहे, तव्हां सां दोस्त अदीबनि ते ज़िमेदारी आहे, पर घटि में घटि वाग धणी ते ज़िमेदारी थिए थी त ही जेका कॉलेजनि में वंगारूं थियनि थियूं, कॉपी ते वंगारूं, हाणे नओं ट्रैक शुरू थियो आहे। हर शागिर्द पाण सां गॾु मोबाइल आणे, छो त व्हाट्सएप ते कॉपी थींदी। हीअं सिंध बचंदी? हीअं सिंध बचंदी? केरु बचाईंदो? बुराई कीअं घटिजे? सो असां तव्हां सभु इन शइ जा गुनाहगार आहियूं, ज़िमेदार आहियूं त असांखे सिंध बचाइणी आहे, त पंहिंजी तालीम बचाइणी आहे। हक़ था पंहिंजो घुरूं, पोइ बग़ावत कीअं थी? हक़ था पंहिंजो घुरूं, पोइ बग़ावत कीअं थी? दाह फितरत दर्द में आहे, शिकायत कीअं थी? असां दाहूं कयूं था, ही तकलीफ़ आहे असांखे, उन्हनि माण्हुनि खे जेके धरती सां प्यार कनि था, जेके पंहिंजी क़ौम सां प्यार कनि था। पंहिंजी क़ौम जी तबाहाली ॾिसी तकलीफ़ असांखे बि थिए थी त हक़ था पंहिंजो घुरूं, पोइ बग़ावत कीअं थी? ऐं तव्हां फितरत दर्द में आहे, शिकायत कीअं थी? हक़ हलाल जा मुंहिंजा देरा, तन ते तुंहिंजा आहिनि घेरा। चोर चोरी तूं करी ऐं लीकी लेकिन मुंहिंजा पेरा। शैब मुंहिंजी चोर बि मां, ही अदालत कीअं थी? हक़ था पंहिंजो घुरूं, पोइ बग़ावत कीअं थी? घर घिड़ी तूं, घर घिड़ी तूं, चुप रहा मां। घर घिड़ी तूं, चुप रहा मां, ऐं विढ़ी तूं, चुप रहा मां। नंग भी नंगा करी ऐं गंद गुड़ी तूं, चुप रहा मां। कंध निवाए गोढ़ा गाड़ियां, हीअ गैरत कीअं थी? हक़ था पंहिंजो घुरूं, पोइ बग़ावत कीअं थी? ऐं मुंहिंजी मेड़े सभु कमाई, सिंध कमाई थी वञे काॾे तो ख़बर न आहे। मुंहिंजी मेड़े सभु कमाई, जंहिं ते तो आकह न पाई।
मुंहिंजी मेड़े सब कमाई जंहिं तो आकह निपाई बेफिक्र थी पियो फबाई आ पिणे जी बादशाही मुंहिंजी मेड़े सब कमाई जंहिं तो आकह निपाई बेफिक्र थी पियो फबाई आ पिणे जी बादशाही मुंहिंजी मूड़ीअ खे विरहाई हीअ विरासत कीअं थी हक़ था पंहिंजो घुरूं पोइ बग़ावत कीअं थी ऐं तेरी मेरी मेरी साऊं तेरी मेरी साऊं भावड़ा इएं करी तूं तेरी मेरी साऊं भावड़ा इएं करी तूं मां कमाया ऐं मुंहिंजी भू मां कमाया ऐं मुंहिंजी भू ठठ तुंहिंजा तुंहिंजूं मौजूं बुख में बदहाल आऊं हीअ शराफत कीअं थी हक़ था पंहिंजो घुरूं पोइ बग़ावत कीअं थी ऐं बेईमानी बदगुमानी जा बजा आमद रवानी बेईमानी बदगुमानी जा बजा आमद रवानी हक़ मक़दल गाह वाड़ियल यक तरफ़ा हुक्मरानी कोडरबाई खे मञाए पंहिंजी रियासत कीअं थी हक़ था पंहिंजो घुरूं पोइ बग़ावत कीअं थी आऊं दोस्तनि जो वधीक टाइम कोन थो वठां तोखे मिर्च छो लॻा इहो कोन अञा ॿियो थो ॿुधायां भला अचो त गॾिजी सिंध बचायूं इहो त करे सघूं था न अचो त गॾिजी सिंध बचायूं जिन बि हरामिन हक़ खाधा आहिनि गिचीअ झले ॻाल्हायूं अचो त गॾिजी सिंध बचायूं अचो त गॾिजी सिंध बचायूं जिन बि हरामिन हक़ खाधा आहिनि गिचीअ झले ॻाल्हायूं ऐं धरती शाहूकार असांजी कोन्हे पर सरकार असांजी धरती शाहूकार असांजी कोन्हे पर सरकार असांजी वञनि लुटेरा मेड़ियो देरा गाह असीं था ॻायूं अचो त गॾिजी सिंध बचायूं जिन बि हरामिन हक़ खाधा आहिनि गिचीअ झले ॻाल्हायूं ऐं लाड़ उतर जे पासे वारो मुंहिंजे थर ऐं काछे वारो अखियूं पटियो कुहाड़ियूं ठपियो ठोगन खे ठिड़कायूं अचो त गॾिजी सिंध बचायूं जे न त पीढ़ियूं पूरियूं थींदियूं मज़लूमियूं ही मूर न वेंदियूं जे न त पीढ़ियूं पूरियूं थींदियूं मज़लूमियूं ही मूर न वेंदियूं हणणो पवंदो यारो नारो जेथा मुड़स सॾायूं अचो त गॾिजी सिंध बचायूं अचो त गॾिजी देश बचायूं ऐं सिंध कमाए धारिया खाइनि सिंध कमाए धारिया खाइनि देश धणनि खे पोइ बि दॿाइनि सिंध कमाए धारिया खाइनि देश धणनि खे पोइ बि दॿाइनि थोरे हथी को टुकुर मिले थो लोले लाइ लीलायूं अचो त गॾिजी सिंध बचायूं अचो त गॾिजी ऐं जीजल तान जो घोरण जहिड़ो कंध खणी सो हलजे कहिड़ो जीजल तान सो घोरण जहिड़ो कंध खणी सो हलजे कहिड़ो जाई पाई पाण ड्रिबाई पिड़ में बीठा आहियूं अचो त गॾिजी सिंध बचायूं उथो त गॾिजी देश बचायूं जिन बि हरामिन हक़ खाधा आहिनि गिचीअ झले ॻाल्हायूं तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी वरी लख महिरबानी तव्हांजी मोहबतुनि जी ऐं मूंखे वधीक टाइम ॾियण जी स्टेज वारनि जी वॾी महिरबानी